बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां साबा बलोच तव्हांजी ख़िदमत में। अॼु जेको मां टॉपिक खणियो आहे उन में असां जेका पहिरें 9th क्लास जा MCQs खणूं पिया, उन ई हिसाब सां इहो सिलसिलो असां शुरू कयोसीं, त उनखे ई हलायूं था पिया। इहो जेको सिलसिलो आहे त 9th क्लास जा जेके ॿार पढ़नि था पिया, त उन्हनि जे लाइ बि त इहो ॾाढो फ़ाइदेमंद साबित थींदो, छो त उन्हनि जी बोर्ड क्लासिस में जे उन जे बुक मां उहे MCQs जेके आहिनि उन्हनि खे हितां ई मिली वेंदा। त हलूं था पंहिंजे पहिरें MCQ जे तरफ़। त MCQ पहिरियों आहे, दरिया जी कप ते नॉवेल जो लेखक ॿुधायो। दरिया जी कप ते जेको नॉवेल आहे उहो आहे गुल नसरपुरी जो। मथे जुमिले में लफ़्ज़ खटियो ग्रामर मूजिबि छा आहे? त इहो जेको आहे ग्रामर मूजिबि लफ़्ज़ इस्म मफ़ूल थींदो। शेर कोहिस्तान किताब जो मुसनिफ़ ॿुधायो। त शेर कोहिस्तान जो जेको मुसनिफ़ आहे उहो अल्लाह बचायो यार मोहम्मद समूह आहे। किताब इबियात सिंधी में कंहिंजो कलाम आहे? त किताब इबियात सिंधी में मखदूम मोहम्मद ज़मान लवारी वारे जो कलाम आहे। शाह करीम जी हयातीअ जो अहवाल कहिड़ी किताब में दर्ज आहे? त इन जो जेको अहवाल आहे बयानुल आरफीन में दर्ज आहे। बयानुल आरफीन कहिड़ी ॿोलीअ में लिखियलु आहे? बयानुल आरफीन जेको आहे फारसी ॿोलीअ में लिखियलु आहे। शाह लतीफ़ चंड जो ज़िक्र कहिड़ी सुर में कयो आहे? त उहो जेको आहे सुर खंभात में कयो आहे। हमल फ़क़ीर जी ज़ात कहिड़ी हुई? हमल फ़क़ीर ज़ात जो लगारी हुयो। ख़लीफ़े गुल मोहम्मद किथे वफ़ात कई? त ख़लीफ़े गुल मोहम्मद अरबस्तान में वफ़ात कई। शमशीरुल हैदरी जी वफ़ात जो साल कहिड़ो आहे? 2012 ईस्वी में। मूंखे अॻिते वञिणो आहे कंहिंजो किताब आहे? इहो जेको आहे तनवीर अब्बासी जो किताब आहे। तनवीर अब्बासी जो जनम कहिड़े शहर में थियो? त खैरपुर शहर में थियो। नियाज़ हुमायूनी जी क़बर किथे आहे? हैदराबाद में। गज़ल कहिड़े दौर जी पैदावार आहे? गज़ल जेको आहे कलोड़ा दौर जी पैदावार आहे। शाइरी जो मजमूओ हवा जे साम्हूं कंहिंजो लिखियलु आहे? इहो जेको आहे इमदाद हुसैनी जो लिखियलु आहे। कांगा कर ॻाल्हि किताब जो मुरतब केरु आहे? त शेख अयाज़ आहे। सावण फ़क़ीर जो सिंधी अदब जी कहिड़ी सिंफ सां चाह हुयो? त उहो जेको आहे नड़बैत जो चाह रखंदो हुयो। अली अहमद बिरोहीअ जे सिंधी अदब में कहिड़ी सुञाणप आहे? अली अहमद बिरोही जी सुञाणप मज़ाह निगार आहे। अली अहमद बिरोही कॾहिं वफ़ात कई? 2003 ईस्वी में। मोहम्मद ज़मान लवारीअ वारे जे बेतनि जी अरबी शरह कंहिं लिखी आहे? अब्दुर रहीम गरोड़ी अरबी शरह लिखी मोहम्मद ज़मान लवारी वारे जे बेतनि जी। इहे हुया कुझु असांजा सवाल जेके मां सां शेयर कया। उमेद आहे त इहे तव्हांजे लाइ ॾाढा फ़ाइदेमंद साबित थींदा। दी ग्रामर आहे 9th क्लास जी, उहा मां तव्हां सां वीडियो शेयर कंदीमां। अॻी वीडियो में ग्रामर जो टॉपिक रखंदीमां इंशाल्लाह। मुंहिंजो हिकु नंढो अर्ज़ु आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक, कमेंट ऐं बेल आइकन जे बटन खे लाज़मी प्रेस कजो, त जीअं हर नई अचण वारी वीडियो टाइमली तव्हां ताईं पहुची सघे। मूंखे ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।